ओ अदा दर्जी तू वगो मुखे तैयार करे दे, ओ भाऊ दर्जी तू वगो मुखे तैयार करे दे, सुना बटन हणी भलो भरथ भरे दे, ओ अदा दर्जी तू वगो मुखे तैयार करे दे। हे कां थो करे, लगे तो को मेहमान ईंदो। उडुर न वञे साहुदा पखी वो उडुर न वञे साहुदा पखी आओ सिघा परदेसी आओ सिघा परदेसी। या डेड भलाए अचणी अधी मलूका खुशिया अधी मां चाक तू खुशिया करम आहिनि रब पाक जा, तू त चाक आ न। मिड़ई शुक्र आ अधे कुअल जो हवाल ॾे, ॻाल्हाईंदो थी। हा कॾहिं कॾहिं कंदो आहे काल, ये व्हाट्सएप ते कंदो आहे, सिम ते त नथी लॻे न। अधी मोबाइल पाणी वांगुरु पीए पैसा, अधी ॿाहिरि मुल्क जा ख़र्च बि त घणा आहिनि न। असां वांगुरु त न त 3 साल मां इज़ी लोट ई न करायो आहे। कॾहिं कॾहिं काल करणी हूंदी आहे न, पोइ इहो काल हणंदी आहे, हुन ॾींहुं मिस कॉल वेंदी आहे, पोइ जॾहिं उहो पाण कॉल करे। अॻे जल्दी वेंदी हुई मिस कॉल, हाणे कंपनी वारा बि हरामी थी विया आहिनि। छा था करनि, तड़पाए जेॾी महिल वस पुॼेनि थो पाण जेको त कनि था मिस कॉल। पोइ वरी कॾहिं कलाकु लॻी वञे, कॾहिं 2 कलाक लॻी वञनि, कॾहिं 10 मिंट लॻी वञनि। अॻे ठकी तो कॉल कई, होॾे मिस कॉल पहुती, हुन खां त उहो मूंखे कॉल थो करे, तो कॉल कंदो। हाणे जूं ई नथी चुरे, कंपनी वारनि जो हराम पायूं ॿियो छा आहे। भाऊ कुर्बान वारा ॾे अचे वञे, हा कॾहिं कॾहिं, बाक़ी पराए घर वञण जी आदत न आहे भेण मूंखे। मां ॾे त भॻी बीठी हूंदी हीअं, नतीजो बि तव्हांखे पोइ मिलियो न ओड़ो। पुराणी ॻाल्हियुनि ते मिटी विझ, तुम्हारी भाॼाई जो हवाल ॾे, पेर लधई करे वेठी आहे अञा, 5 महीना अथसि पर अञा वेठी आहे। मंड मां चए त हिन जूं रत जूं पाइंटां घटि आहिनि। भाऊ खे चओ हूअं त नथा खारायो, पर माई पेट सां आहे, वधि में वधि खोराक जो ख़्यालु कयोसीं। अधी ग़रीबत बि ॾिसे थी, माण्हू छा खाराए। 2 जो किलो वठे त माण्हू उन में पूरो थो थी वञे पियो, छा वठे। राति जो पाव खनि खीर आहे, जा मच्छी आहे, गोश्त आहे, मुर्गी आहे। अधी मुर्गी कॾहिं 650 रुपया किलो आहे त कॾहिं 700। ग़रीब माण्हू ॿनी ॿारे ते गुज़ारो काथां पुॼे। पोइ हीअं कयो न, चेरी खारायोसीं, सस्ती बि आहे, असुल हिकु टिकु। मां वारी भाॼाई जी भेण खे बि इहो साॻियो मसइलो हो न, 5 महीना अचे बीठा, पोइ हिन ॾींहुं जेको आहे त अल्ट्रासाउंड करायो आहे। पोइ जेको आहे त डॉक्टराणी चयो हिननि खे, चई हिनखे त पाइंटां घटि आहिनि। पोइ अधु ॾींहुं राति चेरी खारायऊंसीं, चेरी वञी को कमु पटियो आहे। ॾिसां थी, चवान थी, चङो थी मां हाणे हलाए थी, मूंखे देरि बि थी वई आहे। चांहि त पीतियूं वञो न। यको वेठी हुअसि त सलाह आई न, उथण महिल इहा कहिड़ी सलाह आहे तव्हांजी? मां जी तरफ़ो पी छॾ पाण। खुशा रश्के वारा करे, खुशा बुरके वारी माई करे। हे त ॾिसो घणा थी, शकी बि नथी थिए ईंदड़ विंदड़ सां ॻाल्हाईंदे। छो शकी थिया करे, कहिड़ो वॾो जो कमु कयो करे। न दर खां बि ईंदड़ विंदड़ सां ज़ाइफ़ा माण्हू जो ॻाल्हाइणु ठहे थो। गेर त खाइण जी का ज़रूरत न आहे करे, तव्हां मां लड़ी आयव करे। मां अकेली घर में बोर पई थिया करे, कॾहिं आयव मारे करे, न। हाणे मां चवां थी करे त मां घिटी में वञी करे को संसार कया करे, कुझु ॾिसा वायसा करे, को मनोरंजन कया करे, त हाणे वरी तव्हांखे गैरत जाॻिया करे। छाकाणि थी भला पाण ते माण्हू खिलाए, हया सिखो, चकर त जो ईंदी ईअं नथी अचे छा। उते वरी कहिड़ी मां इज़त हूंदी करे, जॾहिं वञा करे या सकी या मलूकड़ी ऐं या मोरा, ये मुंहिंजी इज़त जो जनाज़ो कढंदी हुयूं करे। इनखे लॻंदो हो करे त न मेरे पास पितो है करे, न मेरे पास नक है करे, न मेरी का इज़त है करे। जहिड़ी महिल माना इन ॾे वञा न, माना हथ सां पंहिंजी इज़त जो जनाज़ो पाण कढियुमि करे। मां बि आई ज़ोर त नथी रखी सघां, बाक़ी हिदायत करणु मुंहिंजो फ़र्ज़ु आहे। ॾाही थी ऐं दग विंदड़नि सां माण्हू न आहे ॻाल्हाईंदो, भला विंदड़नि खे छॾी करे ईंदड़नि सां ॻाल्हाया करे। कुनो मल मूंखे छा आहे, हाणे मेहूं गुज़रंदियूं न दग मों, उन्हनि खे बि चओ अस्सलाम वालेकुम भूरी मेह करे ऐं ख़ुशियाकारी मेह करे। आइडियो पूरो न आहे करे, हे तो लंघंदियूं न मेहूं करे, उन्हनि सां ॻाल्हाईंदमि करे, सलाम दुआ कंदीमान करे, अशी में ख़ुशिया करे, कारी में शाल वाला करे। तो वांगुरु दड़कत न ॾींदियूं न करे। वॾे जो दड़को न आहे हूंदो, नसीहत हूंदी आहे। ख़ुशिया भाऊ करे, ख़ुशिया मोटरसाइकिल वारा करे,
हेॾे हेॾे अचो करे त दर्स थो हले करे अचो तव्हां बि ॿुधो करे नसीहत करण जहिड़ी न आहे मां ई पंहिंजी टेम थी ज़ाया कयां पई अम्मा खारस वरितो आहे वेंझो ई नथा मुर्दारूं त पोइ खारस न वठंदी त बाक़ी छा थींदो 10 ॾींहं बि गुज़री वञनि इहो बूथ चती खे जेको आहे त पाणी हणी इहो स्कूल निकितो थो वञे पोइ खारस न वठंदी बाक़ी छा थींदो पाण चवे पई त थधिया नवी जो बीमार थी पवंदव उहो त खणी मां सियारे में चयो आरड़ में बि अलाह पीर करे पोइ विंजारींदी तमामु विंजारी त पोइ छा आहे तूं माउ आई त तुंहिंजो कमु आहे न मां माउ आहियां बाक़ी हे औलाद न आहिनि माण्हुनि जा ॿार त वञी ॾिसो मरवा न हूं माउ पीउ खे तव्हां करे था ॻाल्हाइनि ऐं हिननि खे जीव बि कोन्हे वात में ससुनि जा वेरी ओठार इहे बयान तोखे सेखारे केरु थो पाण ॿुधूं था शादी छोकिरे खे दबाए करे तुंहिंजो अधु अथसि छा ॼणियो मां पालियो मां हीअ मोतबर वर्क वारी थी आहे अचे पुछो मां करे लटा छो थी लाहे करे आई खां वधीक हाणे दाई खे प्यारो थियो आहे मां पंहिंजे खे विढ़ां या जेको बि कयांसि तुंहिंजो अधु अथसि छा मां जेका खणी तूं कोई खाएसि करे पर कुझु माण्हू त सिखो न करे मां तोखे कुझु ग़लति चयो करे जो तूं शुरू थी वई आहे करे हलो हलो चङो भला बीह करे अलाह कंदो पाण में विड़ी विड़ी मरी वेंदव करे अलाह कंदो हिक ॿिए जा मथा फाड़े डंडा सोटनि सां हिक ॿिए खे रतो शाण करे छॾींदव करे अलाह कंदो एॾी पटी कराइण वेंदव न करे त अस्पताल बंदि हूंदी करे न दवा हूंदी करे न डॉक्टर हूंदो करे ऐं अलाह कंदो प्राइवेट में पटी कराईंदव करे जिते ख़र्च बि ईंदो आहे करे पिटण वारी थी आहे मोतबर मां तव्हां सां सॼा तालुक ख़तमु करे चुकी आहियां नहीं दी कर मां ॾे अशरफ अली बर्गर ने अपने हाथों में चूड़ियां नहीं पहनी है करे ये ताल्लुक तुमने शुरू किया था करे लेकिन खत्म हमारी मर्जी से होगा करे केड़ी मिट्टी जी ठहल है माई जो तोखे का शय असर ही नथी करे औज़ु बिल्लाहि मिन शैतान रजीम खटाणे सरी ॾे त मां वञा थी करे मूंखे बि को शौक़ु न आहे तुम्हारी गाड़ ॾिसण जो करे असां चतियूं चपाटियूं हाणे वक़्तु था कढूं असां वटि पूरो गरम मसालो न आहे जो ॿोड़ खे चहिरो करे खाऊं हिन मोतबर खे खटाण खपे भाई तुंहिंजूं ॻाल्हियूं ई पंहिंजे सुर जूं पोइ पिने शाका नथी करे फ़क़ीर वारी तरह जी पिनूं न करे मामा खे खारस वरितो आहे घरां वञी घिरो न नलके में मुंहिंजा बूथ ॾिसण सां खारस वेंदी छा विझण सां वेंदी हा वेंदी विझण सां हिननि खे कसु थी लॻे माण्हू थियो कुझु मरवारनि वारी शिकिल खणी था घुमंदा वरितो असां चतियूं चपाटियूं हाणे वक़्तु था कढूं पूरो गरम मसालो न आहे जो ॿोड़ खे कुझु विझी कुझु चहिरो कयूं हिनखे खटाण खपे खुशिया भाऊ करे खुशिया भाऊ करे खुशिया रश्के वारा करे